जे जित से तित खटी शाल खुश हुजन कोड विछायाऊं कपड़ा कामल कारो कन अंगण आए तिन लथो सी लगी चए खटी खेत में खेड़ तो सोना झले संगड़ा जहड़ा तेहड़ा हथड़ा मथे भिंडिया ढेर तोखे चूंदो केर असां ॻाढ़े शहर में इंतहाई महबूब शख्स जे आशियाने ते मौजूद आहियूं। हैदर खटी साहब जंहिंजो असुल वजूद मसूद ठाराण सां वासिल हो पर काफ़ी सालनि खां पाण ॻाढ़े में रहनि था। संदसि शख़्सियत इल्म ऐं अदब सां एतिरी तवाकिल आहे जो असांखे हिते जॾहिं बि आया आहियूं त सुख ऐं सुरूर मिलियो आहे। ऐं खेसि अञा बि हिकिड़ो बैत ॿुधायां थो। ईंदे चयाई ईअं हैदर ईंदे चयाई ईअं कीअं चयाई छा चयाई आए यार भली करे। हाँ सिर्फ़ हुन पंहिंजी लब कुशाई कई सिर्फ़ लफ़्ज़ चया टे आए यार भली करे। पोइ छो छा थियो महसूसु मूंखे छा थियो छो त हीअं थियो त वठा तड़ अणू ठड़ा उहे तड़ उहे ॻोठ उहे पट जेके सालनि खां मींहुं न पियो हुजे बरसाति न पई हुजे पाणी न हुजे सुकी ठोठ थी विया हुजनि उहे अचानक इहा बरसाति सां वसी पवनि त केॾो सुकून थींदो। त पाण चयाई आए यार भली करे ईंदे चयाई ईअं आए यार भली करे वठा तड़ अणू ठड़ा जीअं मुंद वसे मींहं मूं तन थियो तीअं जीअं पहिरीं वस पट। वाह सही वाह जी लॻी।